जय झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु आई आहियां तव्हांजे साम्हूं हिकु कुर्बाइती कोठ ॾियण लाइ, हिकु नींड ॾियण लाइ, निमाणी गुज़ारिश करण लाइ। सिंधु एकता मंच पेश करे रहियो आहे 3rd इंटरनेशनल सिंधी सम्मेलन, जेको थींदो अयोध्या में रामनगरीअ में पहिरियों दफ़ो 13, 14, 15 जुलाई 2024 ते। हिते न फ़क़ति रामलला जा दर्शन थींदा, पिणु घणई सिंधी सकाफ़ती कार्यक्रम बि पेश कया वेंदा, जेके तव्हांखे विंदुराईंदा, पंहिंजाइप महसूसु कराईंदा। दर हक़ीक़त इहो हिकु घुमण फिरण जो ई प्रोग्राम कोन आहे, पर इहो आलमी सतह ते सिंधियुनि खे हिक ॿिए सां जोड़ण जो बि प्रयास आहे, कोशिश आहे। त मां तव्हांखे कुर्बाइती कोठ थी ॾियां, वरी हिकु दफ़ो नींड थी ॾियां त हलो सभु गॾिजी हलूं अयोध्या रामनगरीअ में 13, 14, 15 जुलाई 2024 ते। यादि रखो, अयोध्या रामनगरी 13, 14, 15 जुलाई 2024। जय झूलेलाल।